दबी दब फेंक ने यार दबी दबी सीधा लगा हलद अली अली हलद दे रहा कोई चुप्पा कहाँ हंसने का था अली अली अरे तकबीर गलत दबे यहाँ बराबर यहाँ अगर पोया पर थी अलिया पोया गोलो मारा यहाँ अरे गोलो भाई यहाँ अरे होता यार अरे होता हाँ लगा तभी लगी यहाँ भारत के कोई ऊपर है छोड़ो कोई पर क्यों मैगजीन दे वो बोला खा अरे मैं खाता बोला कि यहाँ अरे क्या चाहिए भैया मतलब कभी अंदर बच्चे नहीं हो गए। दोस्तों अस्सलाम वालेकुम जीअं त अॼु एसआई शकूर लाखे मंगलू जी मदद वठी करे मंगलू मेहर शहर ऐं हे पोल कढी सटियो मांस मोर्चो भाणे जे डबल चादर में गाड़ी चवंदा आहिनि। एक मिनट भाणे जे राहिब शहर ते रेट कई ऐं हाणे हुलायो इहो वियो आहे त भाणे जे राहिब खे पुलिस मुक़ाबले मारियो वियो आहे पर भाणे जे राहिब जो वार बि विंगो कोन्हे थियो ऐं तव्हां जे साम्हूं हे बीठो आहे ऐं चैन गाड़ी जा टोटा साहब शकूर लाखो भंजराए वियो आहे ऐं चैन जा पुर्जा चैन जा धपड़ भाणे जे राहिब जे हथ में आहिनि ऐं भाणे जे राहिब ॾे सत खाइरा आहिनि ऐं असांजो बच्चो बि जेसि ताईं ज़िंदा आहे इंशा अल्लाह ताला नाजाइज़ी जेकॾहिं पुलिस रेट कंदी असां मरदे ताईं पुलिस सां विढ़ंदा रहंदासीं। असां पंहिंजो वाइदो ऐं वचन पूरो करे जीअं भाणे जे राहिब ते पुलिस ॿुधीसीं असां पहुतासीं अची करे इंशा अल्लाह पुलिस जा टोटा उथाया वेंदा चाइना गाड़ियूं भॻियूं वेंदियूं छो त असां ते नाजाइज़ी रेट थी रही आहे। अस्सलाम वालेकुम।